अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीक आहियो? उमेद त तव्हां सभु ख़ुशि हूंदा। अॼु मां हिकु कमाल जी शइ खणी आयो आहियां अव्हां जे लाइ, जेका सभिनी जे लाइ फ़ाइदेमंद आहे ऐं सभई मां सम्झां थो हिनखे इस्तेमालु कनि त तमामु घणो फ़ाइदो थींदो। अॼु हिकु मूं मुख़्तलिफ़ तरीक़े सां वीडियो ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक ते वीडियो ठाहियो आहे। हीअ सभ जे लाइ फ़ाइदेमंद आहे। तमामु जेको आहे त बहितरीनु ऐं सुठी ऐप हिकिड़ी आहे, जंहिंखे तव्हां डाउनलोड करण खां बाद में हिनखे मोबाइल में रखी छॾियो, तव्हांजे काफ़ी फ़ाइदेमंद थींदी। मुकमल तरीक़ो तव्हांखे सम्झाईंदुसि, वीडियो पूरो ॾिसो। दोस्तों, अमूमन ॾिठो वियो आहे जॾहिं असां कॾहिं कंहिंखे कॉल कंदा आहियूं, दोस्त हुजे, मिट माइट हुजे या असांजा कंहिं ॾे पैसा हुजनि ऐं उहो कर्ज़ाई असांजी फ़ोन न खणे त उनखे उहो फ़ोन खणी ॾिसी करे बि नंबर उहो न खणे त उन जे लाइ हिकिड़ो आसान तरीक़ो आहे, हिकु ऐप आहे। जेको बि तव्हांजी फ़ोन नथो खणे उनखे हिन तरीक़े सां फ़ोन कयो, उहो तव्हांजी फ़ोन अटेंड बि कंदो ऐं हैरान बि थी वेंदो त हीउ नंबर कीअं आयो मूं वटि, मां हिनखे ओके शो कयो। त वीडियो थोरो डिघो थी वेंदो, इन जे लाइ माज़रत, छो जो हीउ तव्हांखे सम्झाइणु ज़रूरी आहे। इन में वॾी का सेटिंग न आहे। ऐं ॿी ॻाल्हि हिन ऐप जी इहा ख़ासि आहे दोस्तो, त हिन में को बि बैलेंस न कटिबो। तव्हां उहे कॉल कंदव तव्हांजो बैलेंस ईंदो, पर हिन ऐप ते तव्हां बग़ैर बैलेंस जे कॉल कंदव ऐं कॉल सिर्फ़ु हिन में क्रेडिट जेके हूंदा आहिनि उन में इहे मिलंदा आहिनि। उहे क्रेडिट बि तव्हांखे सिर्फ़ु उते कुझु हिकु ॿ एड ॾिसणो पवंदो त उहे तव्हांखे क्रेडिट मिलंदा। बाक़ी तव्हांखे हिन में को बि बैलेंस बि हिन में कटिणो न पवंदो। त मुकमल तरीक़ो सम्झायां थो। उन खां पहिरीं तव्हांखे गुज़ारिश हर भेरे वांगुरु अॼु बि कंदासीं, सिंधी जेके बि सम्झनि था उन्हनि खे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं वीडियो पसंदि अचे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। महिनत करे तव्हांजे लाइ खणी ईंदा आहियूं। असांजी दिलि ख़ुशि थींदी आहे जॾहिं तव्हां असांजी वीडियो खे लाइक कंदा आहियो। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त पहिरीं चैनल खे सब्सक्राइब कयो। जिन कयो आहे त उन दोस्तनि जूं महिरबानियूं। त हलूं था वीडियो जी तरफ़, देरि नथा कयूं। त दोस्तों, हिन ऐप में कुझु इन तरीक़े सां आहे। मिसाल जे तौरु हाणे तव्हां ॾिसो, हीअ मां ऐप ओपन कई आहे। तव्हांखे बाद में मां ॿुधाईंदुसि त ऐप कीअं उहा डाउनलोड कजे, उनजी छा सेटिंग करणी आहे। पर मां पहिरीं तव्हांखे सम्झायां थी कमु कीअं करे पई। सभ खां पहिरीं जॾहिं तव्हां हिनखे ऐप खे ओपन कंदव त हिते ॾिसो कॉल वारो ऑप्शन आहे। हिते तव्हां मिसाल जे तौरु नंबर मिलाईंदव। मां जीअं मिसाल हीउ नंबर मिलायां थो पंहिंजे कंहिं दोस्त जो, पर इन खां पहिरीं तव्हांखे मां थोरो वधीक सुहिणे नमूने सां सम्झाए सघां। हीउ कॉल वारो हेठि ऑप्शन आहे न, इनखे तव्हां हणंदव ऐं हिते तव्हांखे कंट्री सिलेक्ट करणी आहे, पंहिंजी पाकिस्तान जी जहिड़ी कंट्री तव्हांजी हूंदी। मिसाल असांजी पाकिस्तान आहे, पाकिस्तान कंट्री सिलेक्ट करण खां पोइ हाणे असांखे हिते डायल में सिर्फ़ु उन ऐप में वञी करे डायल में असांखे हीउ नंबर मिलाइणो आहे। मिसाल जे तौरु मां हीउ नंबर मिलायां थो। हाणे नंबर मां इहो मिलायां थो पंहिंजे जेको ऐप आहे उन जे अंदरां, ऐं उते जॾहिं असांजो नंबर वेंदो त हिकिड़ो मुख़्तलिफ़ नंबर वेंदो, जीअं ॿाहिरि मुल्क जा नंबर थींदा आहिनि या की कोड जे ज़रिए ओॾे कॉल वेंदी ऐं हूअ असांजो नंबर उते शो न थींदो। अॻिलो कॉल ॾिसण वारो परेशान थींदो त हीउ असां ॾे नंबर कंहिंजो आयो आहे, ओके कंदो। जॾहिं ओके कंदो ऐं तव्हां ॻाल्हाईंदव त हू परेशान थींदो, यार हिन कहिड़े नंबर तां असां ॾे कॉल कई आहे। हलूं था प्ले स्टोर ते। प्ले स्टोर में सभ खां पहिरीं तव्हांखे ऐप डाउनलोड करणी आहे। ऐप जो नालो आहे ग्लोबल कॉल ग्लोबल या ग्लोबल कॉल तव्हां लिखंदव, हीअ ऐप जेका आहे न हेठि अची वेंदी। ऐं मिसाल जे तौरु मां सर्चिंग करे तव्हांखे ॿुधायां थो। लिखो तव्हां कॉल ग्लोबल लिखंदव न त हिनखे तव्हां सर्चिंग कंदव। कॉल ग्लोबल सर्चिंग कईसीं, हेठि बि अची वेंदी। जीअं ई तव्हां सर्चिंग कंदव, हीअ आहे कॉल ग्लोबल। हीअ मां डाउनलोड करे छॾी आहे। तव्हां डाउनलोड कंदव, इन जी 5 मिलियन जेके आहिनि त डाउनलोडर आहिनि। रेटिंग बि तमामु सुठी आहे, तमामु बहितरीनु। मां हिनखे ओपन कंदुमि। ओपन करण सां ई हीअं तव्हां वटि ऑप्शन ईंदा। हेठि हिन जा 2 ऑप्शन आहिनि, हिकिड़ो कॉल वारो, हिकिड़ो क्रेडिट वारो। क्रेडिट वारे खे हणंदव। हाणे त मूं वटि जेके क्रेडिट पिया आहिनि 3187 आहिनि। ठीकु आहे, इहे क्रेडिट तव्हांखे हितां ई मिलंदा आहिनि। हिते 4-5 ऑप्शन आहिनि। इन क्रेडिट हूंदा त तव्हांजी कॉल वेंदी। इहे क्रेडिट आसान आहे हितां वठणा। सभ खां पहिरीं तव्हांखे मां तरीक़ो ॿुधायां त कॉल कीअं कबी आहे। हाणे हिन कॉल वारे ऑप्शन खे अची हिते तव्हां कंट्री सिलेक्ट कंदव, पंहिंजे पाकिस्तान कंट्री सिलेक्ट करे, ऐं हाणे तव्हां हुते डायल नंबर जेको आहे पंहिंजो मिलाईंदव। जंहिं ॾे बि तव्हां कॉल करे सघो था उन ॾे तव्हां जीअं ई कॉल कंदव उते नंबर जेको आहे ॿियो वेंदो। मिसाल जे तौरु
मां हिते तव्हांखे नंबर मिलाए ॾेखारियां थो पंहिंजे दोस्त जो आहे 03003008875। ठीकु आहे, बग़ैर ज़ीरो जे पहिरियों 92 मथे लिखियलु आहे, हाणे बग़ैर हिकु ज़ीरो जे तव्हां कोड मिलाईंदव। हाणे हिते मूं वटि मौजूदु आहिनि 3187 क्रेडिट। हिते कॉल जे लाइ जेके क्रेडिट वञनि था 3003। ठीकु आहे, लिखियलु आहे 3003 क्रेडिट ते असां 1 मिंट कॉल करे सघूं था। हाणे जीअं मां हिन खे हिकु हणंदुसि 3003 क्रेडिट मुंहिंजा कटिजी वेंदा ऐं 1 मिंट जी कॉल उन दोस्त ॾे हली वेंदी। ठीकु आहे दोस्तो, अलाउ कंदुसि, ई कॉल उन दोस्त ॾे वञे थी, रिंग वॼंदी ऐं हू दोस्त खणंदो। उते नंबर जेको मुंहिंजो हाणे ॿाहिरि मुल्क जी कंहिं ॿिए मुल्क जो नंबर शो थींदो ऐं पंहिंजो जेको नंबर हूंदो उहो शो न थींदो। हिन दोस्त ॾे मूं कॉल कई आहे, हीअ शायदि कॉल हिन ॾिठी न आहे या हीअ खणे कोन थो। जे अगरि अटेंड करे हा त तव्हांखे मां सम्झायां, पर मां तव्हांखे अञा ॿियो नंबर को मिलाए ॾेखारियां थो। मां पंहिंजो ई नंबर तव्हांखे मिलाए ऐं कॉल करे ॾेखारींदुसि। तव्हां पाण यकीन कंदव त हीअ बिल्कुलु तमामु बहितरीनु ऐं सुठी ऐप आहे। दोस्त हीअ रिंग त वञे थी पर कॉल खणे कोन थो, शायदि हीअ कंहिं जॻह ते मसरूफ़ आहे, छो जो बग़ैर इजाज़त हुन ॾे मां कॉल कई आहे, हुनखे ॿुधायो बि कोन आहे। या हू नओं नंबर ॾिसी थी सघे, हैरान थी वियो हुजे ॿाहिरि मुल्क जो, ईअं बि थी सघे थो। पर ख़ासि करे दोस्त हीअ कॉल खणंदा आहिनि, छो जो हर को ॿाहिरि मुल्क जो नंबर ॾिसी थोरो अजीब महसूसु थींदो आहे, माण्हू कॉल खणंदा आहिनि। हाणे तव्हांखे मां ॿियो नंबर पंहिंजो मिलाए ॾेखारियां थो। पंहिंजो ई जेको इन में ई मुंहिंजी सिम पियल आहे, ज़ोंग जी सिम आहे। मां बग़ैर ज़ीरो जे नंबर मिलाईंदुसि 0311341541 मुंहिंजो ज़ोंग जो नंबर आहे। हाणे हिन खे मां कॉल कयां थो, ॾिसूं। हाँ ॾिसो दोस्तो, इन में ई सिम पियल आहे, मां हीअ कॉल ओके कई आहे। तव्हां हिते ॾिसजो त मुंहिंजो नंबर जे कॉल इन ई नंबर ते मूंखे कहिड़े नंबर ते कॉल अचे। ॾिसो 0019 कुझु कोड आहे, इहो इन नंबर ते मूंखे कॉल ज़ोंग नंबर ते आई आहे। ठीकु आहे दोस्तो, मां ऐप मां कॉल कई आहे, हिते नंबर ॿियो आयो आहे। कॾहिं फुल बि नंबर ईंदो, वरी कटे करे मां तव्हांखे ॾेखारियां थो त वरी ॿियो नंबर शो थींदो। हमेशह अलॻि अलॻि नंबर शो थींदो। तमामु सुठी ऐप आहे दोस्तो। हाणे मां हिनखे ओके नथो कयां, मूंखे त हिनखे कैंसिल करिणो आहे, छो जो इन में ई सिम पई आहे त मुंहिंजी कॉल शायदि ॻाल्हि ॿोल न थी सघे। मां हिनखे ख़तमु कंदुसि। इहो ई नंबर आहे मुंहिंजो दोस्तो, तव्हां ॾिसो। इहा सिम मां तव्हांखे चेक बि करायां थो त इहा मुंहिंजी, तव्हां इन सम्झो त को कूड़ आहे। मां इन डायल पेड में वञी ज़ोंग जो नंबर तव्हांखे मां चेक करायां थो त मूं वटि इहा सिम इन में पई आहे या न आहे। सॉरी, ज़ोंग जो नंबर शायदि चेक थींदो आहे 88 से मुंहिंजे ख़्याल में न थींदो आहे, सिर्फ़ु 8 ते थींदो हूंदो। हा शायदि ज़ोंग जो नंबर *8# ते हणी हिकु मां चेक कंदुसि। हीअ ॾिसो, मुंहिंजी सिम में इहो ई नंबर पियल आहे जंहिं ते मूं हाणे कॉल कई हुई। तव्हांखे यकीन अची वियो त इहा ऐप कमु करे पई। हाणे ॿीहर मां अची करे वरी तव्हांखे इन ई नंबर ते वरी कॉल तव्हांखे करे ॾेखारियां थो। तव्हां हिन ते मिस कॉल बि ॾेई सघो था। तव्हां मिस कॉलियूं ॾींदव त तव्हांजा क्रेडिट न वेंदा। तव्हां जेतिरनि खे कॉलियूं मिस कॉलियूं ॾेई सघो था, तव्हांजो क्रेडिट पिया हूंदा। जॾहिं तव्हां कंहिंसां ॻाल्हाईंदव त पोइ तव्हांजा हिते क्रेडिट ख़तमु थी वेंदा। ऐं वरी तव्हां क्रेडिट कीअं ख़रीद कंदव, उहो बि तरीक़ो तमामु आसानु आहे, असांजो आहे। उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। हिते पहिरियों आहे टेप टक गेट क्रेडिट, माना 147 दफ़ा तव्हां हिन खे हणी सघो था। तव्हांखे केतिरा बि क्रेडिट हिन मां मिली सघनि था। हाणे मिसाल 27 क्रेडिट मूंखे मिली आहे, वरी ॿीहर मां हिन खे हणंदुसि, वरी मिलंदा। माना थोरो एड अची वेंदो, 2-3 सेकंडनि जो एड आहे। हिन खे मां कैंसिल कयां थो। वरी ॿीहर अगरि जेकॾहिं मां हिन खे हणंदुसि त वरी मिलंदा। वरी हेठि आहे सेट फ़ोन नंबर, हिते नंबर बि तव्हां पंहिंजो सेट करे सघो था, जेको बि तव्हां पंहिंजो नंबर मिलाए सघो था। वरी हिते आहे वॉच वीडियो एड। वॉच वीडियो एड तव्हां ॾिसण सां 50 खां वठी 100 ताईं क्रेडिट तव्हांखे हिते बि मिलंदा। मिसाल जे तौरु हीअ 4 सेकंडनि जो एड आहे, हीअ सिर्फ़ु 4 सेकंड हलंदो। हिन खे तव्हां ख़तमु कंदव त तव्हांखे वरी ॾिसो 100 क्रेडिट मिली विया। आसान आहे। डेली चेक इन ते तव्हांखे 500 खां 1500 ताईं बि मिलंदा। पहिरें ॾींहं ते 300, ॿिए ॾींहं ते 300, वरी 3 ॾींहं ते 500 क्रेडिट तव्हांखे मिलंदा। क्रेडिट वठणु को वॾो मुश्किल कमु न आहे, आसानु आहे, साझो आहे। तव्हां हिन में को त दोस्तो हिते मुंहिंजी मोबाइल थोरो बंदि थी वई, मां वरी ॿीहर खोली आहे। तव्हांखे मां ॿुधायो त हिते क्रेडिट तव्हां वठी सघो था। वरी मां पंहिंजो डायल कॉल वारे ऑप्शन में अची करे वरी तव्हांखे मां पंहिंजो नंबर मिलाए मां ॾेखारियां ॿीहर
इहो साॻियो ई नंबर आहे जेको मां तव्हांखे ॾेखारियो मुंहिंजी सिम जेकी पियल आहे। वरी मां हिन ते कॉल कयां थो त वरी तव्हां ॾिसिजो त मुख़्तलिफ़ नंबर मूं वटि शो थींदो ऐं कॉल बि ईंदी। तव्हां ॾिसी सघो था हीअ कॉल वञे पई जॾहिं रिंग वॼंदी। हाणे ॾिसो हीअ मूं ॾे कॉल आई आहे, वरी हिते ॿियो ॿिए कंहिं मुल्क जो नंबर शो थिए थो। दोस्तो हीअ ॾिसो बिल्कुलु तमामु बहितरीनु ऐप आहे, तमामु सुठी ऐप आहे ऐं सभ जे कम वारी ऐप आहे। तव्हां हिनखे डाउनलोड कयो ऐं हिन मां फ़ाइदो वठो। ऐं जॾहिं तव्हांखे वीडियो मुंहिंजो पसंदि आयो आहे अगरि त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त जीअं अञा मां वधीक तव्हांजे लाइ वीडियोज़ ठाहियां। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। अल्लाह हाफ़िज़।